अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर रहीम बच्छमी रहमतुल्लाह अलैह, एपिसोड नंबर 12, जंहिंमें मौलाना जी दावत अने तबलीग जो तरीक़ो कहिड़ो हो तंहिंजे सिलसिले में ॻाल्हि थींदी। मौलाना अब्दुर रहीम बच्छमी रहमतुल्लाह अलैह दावत अने तबलीग जो उहो तरीक़ो अपनायो जेको नबी अने पैगम्बरें जो तरीक़ो हो। मौलाना पहिरीं पिन जे पे वटां दावत अने तबलीग जी शुरूआत कयूं, यानी सुन्नत इब्राहीमी मथे अमल कयूं। जीअं इब्राहीम अलैहिस्सलाम ॿिनी खां पहिरीं पिन जे वालिद साहब खे दावत ॾिनो दीन जी, ईअं ज मौलाना अब्दुर रहीम बच्छमी रहमतुल्लाह अलैह ॿिनी कता पहिला पिंड जे वालिद अब्दुल अज़ीज़ के दीन जी दावत ॾिनो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मथे अमल कंदे पिंड जे कुटुंब कबीले ख़ानदान खे दीन जी दावत ॾिनो। पोइ नूह अलैहिस्सलाम जी सुन्नत मथे अमल कंदे हिक हिकिड़े इंसान खे अलॻि अलॻि दीन जी दावत पुॼायो। कॾहिं कॾहिं मौलाना अब्दुर रहीम बच्छमी रहमतुल्लाह अलैह हिकिड़े जे इंसान वटि 3 ॾींहं थिया हूंदा हुआ, हुनखे नसीहत कंदा हुआ, सम्झाईंदा हुआ जे थी सघे ई माण्हू हिदायत मथे अची वञे। जिते पण माण्हूअ बेरा थी मजमू वे मजलिस वे उते वञी करे माण्हूअ खे नसीहत से नवाज़ींदा हुआ। शादी या मौत जे मौक़े मथे ख़ासि करे माण्हूअ खे इस्लाम जी तालीम ॾींदा हुआ। मौलाना जो जेको लहजो हो, ॿोले जो जेको अंदाज़ हो, उहो अवामी हो, यानी इन अंदाज़ में ॻाल्हि कंदा हुआ जे हर के इंसान खे ॻाल्हि सम्झे में अचे। अने उन ज़माने जा जेको उलमा हुआ उन खे पण मौलाना इहा ज ॻाल्हि अने इहा ज नसीहत कंदा हुआ जे ऐं हक़ ॻाल्हि लिकायो न, हक़ ॻाल्हि माण्हूअ खे साम्हूं पधरी कयो। पब्लिक में अवाम में अक़ली अने मंतिकी अंदाज़ में वधारे ॻाल्हि कंदा हुआ, यानी माण्हूअ खे अहिड़ियूं दलीलूं ॾींदा हुआ जे साम्हूं जेको इंसान वे उन वटां को पण जवाबु न अचे। अवाम में जर हूंदा हुआ तर अक़ली अने नक़ली यानी मंतिकी दलीलूं ॾींदा हुआ, अने उलमा में जर हूंदा हुआ तर क़ुरान अने हदीस जूं ॻाल्हियूं वधारे पेश कंदा हुआ, यानी आयतूं अने हदीसूं। पोइ मौलाना फ़क़ीर इंसान खे ख़िताबु कयूं, सम्झायूं। फ़क़ीर उहो इंसान जेको मङणु अचे, दुरवेश बनी करे घरो घर फिरे, तंहिंखे मौलाना ख़िताबु कंदे चयां जे अल्लाह ताला आंजी सूरत खे आंजी ज़बान खे नथो न्यारे, अल्लाह ताला आंजे माल खे नथो न्यारे, अल्लाह ताला आंजे अमल खे अने आंजी दिलि खे न्यारे थो। जेको इंसान अल्लाह ताला वटि सच्चीअ दिलि सां साफ़ दिलि सां हाज़िर थींदो उहो इज़त कमाईंदो। यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, यानी जंहिं ॾींहुं इंसान खे माल अने औलाद कमु की न अचींदो, मगर इंसान जेको सची अने साफ़ दिलि से अचींदो उन इंसान खे इहा दिलि कमु अचींदी। मौलाना नी फ़क़ीर खे चवंदा हुआ, चई पिंड खे ख़लीफ़ो चओ था, कोई इंसान पिंड खे अजमेरी चए, कोई इंसान पिंड खे ग़ुलाम चए थो। पोइ रोट 11मो ख़त्मो अने मेड़े जो खाधो अने हाज़रात जूं मानियूं ई मड़े वस्तू ऐं गिनो था अने खियो था। पण ॻाल्हि यादि रखो जे ई जेकी पण गैरुल्ला जे नाले मथे थी थो, ई बदतरीन सूअर जे गोश्त वांगुरु आहे, जंहिंजो खियणु हराम आहे। अने जेको इंसान हराम खाई खाई वॾो थींदो, आख़िरत में उहो आग जे हवाले थींदो। हदीस में है ला यदखुलुल जन्नत जसदुन गुदिय बिहरामिन, यानी अहिड़ो जिस्म, अहिड़ो अंग इंसान जो जिस्म जेको आहे उहो जन्नत में दाख़िल की न थींदो जेको जिस्म हराम माल खाई खाई वॾो थियो वे। त जेको इंसान सॼी ज़िंदगी हराम मथे कटीं था, हराम खाइनि था, माण्हुनि जो माल अलॻि अलॻि बहाने से लूटीं था, उन जी हिकिड़ो हालति थींदी। अने उहो ज़मानो अची वियो जंहिं ज़माने जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो हो, लयअतियन्न अलन्नासि ज़मानुन ला युबालिल मर्उ बिमा अख़दल माल अम मिन हलालिन अम मिन हराम। ये माण्हू मथे अहिड़ो ज़मानो अचींदो
जे इंसान खे इहा परवाह पण किण हूंदी जे उहो रोज़ी जेको खाए थो उहा हलाल आहे या हराम आहे। इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला बयानु कईं था, जंहिं पेट में हराम जो लुक़्मो पुॼी वञे, हराम जो गटो पुॼी वञे, उनजी नमाज़ पण क़बूल नथी थिए। त पोइ उन इंसान जो कहिड़ो हाल हूंदो जेको ग़ैरुल्लाह जे नाले मथे, जंहिंखे क़ुरान शरीफ़ सूअर जे गोश्त जे बराबरि चई, उन सॼी ज़िंदगी इन ग़ैरुल्लाह जे नाले मथे जेको ताम तयारु थींदा खाई खाई ज़िंदगी सॼी कढी छॾियऊं। पोइ मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह उन ज़माने जे मौलवीअ खे ख़िताब करे तक़रीर करे चवनि था जे हक़ ॻाल्हि ऐं लिकायो न, ऐं चओ था जे इस्लाम जी बुनियादु 5 वस्तुअ मथे आहे। कलमो उन मां पहिरें नंबर मथे आहे, जंहिंजो माना आहे ला इलाहा इल्लल्लाह, यानी अल्लाह खां सवाइ को पण माबूद न आहे। ऐं माण्हूअ खे कलमो त ई सेखारियो था, पण कलमे जी जेको तफ़सीर आहे, माना मफ़हूम आहे, नथा माण्हूअ खे ॾसियो। अने माण्हूअ खे जेको अमल ऐं ॾसियो था उहो कलमे जे ख़िलाफ़ु आहे। ज़ात में यानी अल्लाह हिकिड़ो आहे, इन में त मके जा मुशरिक पण अल्लाह खे मञंदा हुआ, पण सिफ़ात में उहो शिरक कंदा हुआ। इलाहियत में यानी अल्लाह माबूद हिकिड़ो जे तंहिं में उहो शिरक कंदा हुआ। जीअं त अॼु आने फ़तवनि जे कारणे अने आने अमलनि जे कारणे माण्हू क़बर वारे वली वटां दुआऊं मङे पिया, मुश्किलात में मुसीबत में उन खे पुकारीअ पिया। हर क़िस्म जूं नेमतूं, औलाद, खीर, तंदुरुस्ती, सिहत, चङम भलाई, रोज़ी रिज़्क़, इहे मड़े वस्तु जेको रहियूं इहे औलिया किराम वटां मङे था। अने इहे वस्तु मिले थियूं त इहे चवनि था असांखे वली ॾिनो हुयूं। पोइ औलिया किराम जी क़बर मथे वञी करे ॾिया ॿारीअ था, नज़रो नियाज़ कयूं था, क़बर जा तवाफ़ कयूं था, उन खे साम्हूं सजदा कयूं था, अने गोॾनि वराण उन खे साम्हूं वेह था, अने क़बर जा तवाफ़ कयूं था, क़बर वटि वञी करे एतिकाफ़ कयूं था। इहे मड़े अमल हराम ई अने शिरक ई इहे वस्तू ऐं माण्हूअ खे ॾसियो। ईअं ज अल्लाह जल शानो जी सिफ़ात में इबादत में ॿिए पीरे अने वलीअ खे शरीक जेको माण्हू बनाए वेठा आहीं। अॼु जे ज़माने जा मौलवी जेको आहीं, उन ज़माने जे मौलवी खे मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी चयो हो जे अॼु इन जा जेको ज़माने जा मौलवी रहिया, इन जो सिर्फ़ु ई कमु आहे जे खोटा फतवा ॾेई, खोटियूं तफ़सीरूं करे, खोटियूं तशरीहूं ऐं तावीलूं करे अने माण्हू वटां पैसा गिने पिया अने ज़िंदगी गुज़ारियूं पिया। इन जी शुरूआति नूरनामा किताब वटां थिए थी, मजमुउल फ़वाइद वटां थिए थी, अने इन जी इंतिहा अने क़ससुल अंबिया, कंज़ुल इबरा, दिलाल ख़ैरात अने सैयद वारी सिंधीअ मथे पूरी थिए थी। इन इंसान दीन खे अहिड़ो मुश्किल बनाए छॾियो हुयो जे इंसान लाइ करे ई दीन इन मथे अमल करणु ॿोरो मुश्किल बनी वियो आहे। एतिरे सां सूदीअ जे मेह खे ॾोणी वे, मेह जो खीर कढणो वे, त इन में पिणु ऐसी फ़र्ज़ु लॻाए छॾियो हुयो। हालांकि वज़ू करणो, हथ मुंहुं धोअणा, तहारत हासिलु करणी ख़ासी ॻाल्हि आहे, पण ई मड़े वस्तु नमाज़ लाइ करे ज़रूरी आहिनि। ॿियूं इबादतूं जेको ऐं ॿिया कमकार जेको रहिया, इंसान जा मामलात जेको रहिया दुनिया जा, उन में ई वस्तु ज़रूरी न आहिनि। तंहिंखां सवाइ इहे पण जे वज़ूअ में पण ऐसी फ़र्ज़ मुक़ररु कयूं हुयूं, जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 4 ख़लीफ़ा हुआ, अबू बकर, उमर, उस्मान, अली रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन। ईअं जे इन मौलवी 4 इमाम पण मुक़ररु कयूं। हालांकि इन इमाम जहिड़ा ॿिया पण कई इमाम फ़ज़ीलत वारा आहिनि, जीअं इमाम बुख़ारी, इमाम मुस्लिम, इमाम तिरमिज़ी वग़ैरह, पण न ॿिए इमाम खे उन इमाम भेरो न गॾियो, बल्कि सिर्फ़ु 4 आलिम खे, 4 इमाम खे गॾे करे इमाम अबू हनीफ़ा, इमाम शाफ़िई, इमाम अहमद बिन हम्बल अने इमाम मालिक रहमहुमुल्लाह अजमईन, इन 4 इमाम खे इमाम बनायो। पोइ तंहिंखां अॻियां वधी करे पोइ इन ॿिए इमाम खे अने ॿिए ख़लीफ़े खे पर इन में आहिस्ता आहिस्ता जोड़ियो। पोइ इन क़िस्म जूं कई बिदअतूं इन दीन में शामिलु कयूं। रुगो एतिरो न, पोइ फ़र्ज़ु जेको इंसान मथे लागू थी थो, उन फ़र्ज़ जी फ़र्ज़ियतुनि जे ऊपर 4 शर्तूं लिखूं। हालांकि अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो अतीउल्लाह व रसूल लअल्लकुम तुरहमून, ऐं अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयो त ऐं कामयाबु थी वञो। पोइ इन मुल्लाइन ऐं मौलवी अल्लाह जी मख़लूक़ खे धोखो ॾिनो हुयो। मैयत खे माफ़ु करण लाइ करे क़ुरान खणी न वेठा वें था, क़ुरान गमिया खोले न पढ़े पिया जे असां मैयत खे माफ़ु करायूं था। मौलवीअ जे हथ में क़ुरान ॾेई ॾियो, 2-4 रुपया ॾेई ॾियो, क़ुरान शरीफ़ हथ में खणंदो अने रखंदो अने ईअं करे आंजे मैयत खे माफ़ु कराए छॾींदो। पोइ जेकॾहिं कंहिं इंसान जी दिलि अञा पण मुतमइन न वे त अहदनामो लिखी करे अने मोहर लॻाए करे क़बर में मैयत जे सिराणे रखी छॾीनि था जे हाणे तव्हांजो मैयत बिल्कुलु कामयाबु थी वियो। हालांकि अल्लाह ताला इन
अक़ीदे जे बिल्कुलु ख़िलाफ़ु ईमान ऐं अमल खे शर्त बनाए जेको इंसानु अमल करे अचींदो ईमान वारो हूंदो उहो जो इंसानु कामयाबु थींदो। ईअं जिन मुल्लनि ऐं मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी जे साम्हूं क़िस्म क़िस्म जूं मुश्किलात पैदा कयूं अने मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह इन खे सम्झाईंदा रहिया। पोइ जंहिंखे हिदायत मिलणी हुई उन खे हिदायत मिलई, उहो लबैक चई करे दीन मथे आया, अने जंहिंखे हिदायत न मिले वारी हुई उन खे न मिलई। ये अहिड़ो वक़्तु हो, 14वीं सदी हुई। उन ज़माने में ऑल इंडिया अहले हदीस कॉन्फ्रेंस अञा हिन हिंदुस्तान में वजूद में आई हुई। हिन जमात जी आवाज़ जेको आहे अञा पंहिंजे मुल्क सुधी पंहिंजे इलाइक़े जी सरहद सुधी पुगी की न वई। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह उन ज़माने में हिते हक़ जी ॻाल्हि बुलंद कयूं। पोइ ॿिया माण्हू पण कई अहिड़ा हुआ जेको वाट निहारे वेठा हुआ तौहीद जी, उन मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे साथ ॾिनो। जीअं हाजी अहमद मल्ला पिन जी शाइरी जे ज़रिए मौलाना जी मदद कई। मोहम्मद ख़ैर मोहम्मद निज़ामाणी अख़बार रिसाला छापा जेको आहे उन खे कढी लिखी करे ख़ासि करे उन जी किताब सैफ़ुल मुवहिदीन, इन किताब में उन शिरक जी अने शिरकी अमले जी वधारे तरदीद कयूं। अने तौहीद जी दरख़्त जेको हो तंहिंखे पाणी ॾिनो। पोइ आहिस्ता आहिस्ता ॿिया माण्हू मौलवी पण तयारु थिया, उहे तौहीद मथे आया, उन तौहीद खे वरी जीरो कयूं। पण शुरू जो वक़्तु अहिड़ो हो जो कंहिं इंसान खे पण अल्लाह ताला जो ख़्यालु न हो, सिर्फ़ु पीर परस्ती हुई। ॻाल्हि ॻाल्हि में पीर हलंदो हो, बाक़ी अल्लाह रब्बुल आलमीन खे को पण यादि करे वारो न हो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी खे तंहिं लाइ करे घणियूं महिनतूं करणियूं पियूं, घणियूं तकलीफ़ूं सहन करणियूं पियूं। अने मौलवी साहब जे तबलीग जो पोइ अहिड़ो असरु थियो जो सॼे मुल्क जो जेको आहे रुख अने मोह बदिली वियो। जेको माण्हू उॻाणीअ मोड़ करे उभा हूंदा हुआ, मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी उन जी वाईअ मोड़ काबे के साम्हूं करे छॾियऊं। जनाब मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चवंदा हुआ जे अल्लाह ताला जा नाला त घणे आहिनि, पर उन मां 99 नाला अस्माउल हुस्ना, यानी बहितरीनु नाला जेको अल्लाह ताला जा अस्माउल हुस्ना। हालांकि अल्लाह जा नाला मड़े बहितरीनु आहिनि, पर 99 नाला मशहूरु आहिनि जंहिंजी पाण खे ख़बर आहे, तंहिंजी फज़ीलत आवई ऐं मड़े हक़ कई। पर ॿिए इन आलमे इन ई तर्ज़ मथे इन तरीक़े मथे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पण 99 नाला बनायूं। पोइ इन ई तरीक़े मथे ॿिए पीरनि जा पण 99 नाला रखियूं हुयूं। ख़्वाजा मोइनुद्दीन अजमीरी रहमहुल्लाह जा पण 99 नाला रखियूं। अहिड़ियूं बिदतूं दीन में दाख़िल कयूं जंहिंजी कंहिं पण ज़रूरत न हुई। ई आलिम जेको आलिम रब्बानी न आई, बल्कि आलिम उलमा सू आई, यानी ई उहो कमु कयूं था जेको दीन जे ख़िलाफ़ु आई। इन मन गढ़त कहानियूं किस्सा बनाए करे दीन में शामिलु कयूं अने क़ौम के साम्हूं पेश कयूं। अने दीन खे पिन जी जेको आहे घर जी वस्तु बनाए लाथो आहियूं। जेको वस्तु खपे दीन में दाख़िल कईं, जेको वस्तु खपे दीन मां कढी छॾी। मौलवी साहब ई पण चवंदा हुआ जे हिकिड़ो मौलवी हो, तंहिं वटि हिकिड़ो साइल यानी सवाल करे वारो मसलो पुछे वारो आयो जे आऊं मौलवी साहब हमेशह 11वीं तारीख़ ते राति जो आऊं माण्हुनि खे खाधो खारायां थो वॾे पीर जे नाले मथे। अने हिन मरतबा 11वीं जी जेको तारीख़ हुई उहा मूं वटां रही वई, आऊं खाराए न सघियुसि, त हिकिड़ो आऊं हाणे कज़ा कयां। उन मौलवीअ चई हा तूं कज़ा कर, पीर जे नाले मथे कज़ा करणी पवंदी। पोइ उन मौलवी हिकिड़ी मिसाल ॾिने, हिकिड़ो शख़्स हो उन वॾे पीर जे नाले मथे 11वीं करे लाइ करे हिकिड़ी ॿकरी रखे हुई। पोइ अहिड़ो थियो जो ॿकरी बीमार थी पई, अने ॿकरी बीमार थी ने पोइ उहा ॿकरी मरी पण वई। उहो शख़्स उहा ॿकरी मोल खणी हिकिड़ी जॻह मथे फिगाए आयो, त हिकिड़ो कुतो आयो उन ॿकरीअ खे सूंके अने हलियो वियो। त उन माण्हू जेको ॿियो हो ॾिठे पियो, उन चवनि यार ही कुतो पण उन ॿकरी जो अदब करे थो जेको ॿकरी वॾे पीर जे नाले मथे पाण रखूं था, जे उनखे कंहिं पण नुक़सानु न पुॼाए अने खाधे पण न। त जेको मौलवी अहमद पनोर हो जेको ॾिठे पे, उन चई इहा ॿकरी त अहिड़ी मुर्दार थी वई जे इंसानु करो कुतो पण नथो खाए। जंहिं मथे उहो सामलो इंसानु जेको मौलवी हो बिल्कुलु लाजवाब थी वियो। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चवंदा हुआ इहे अहिड़ा आलिम जेको माण्हुनि खे गुमराह कयूं था, दीन में बिदातूं विझनि था, तौहीद खां माण्हुनि खे दूरि कयूं था, इहे दीन जा वारस न आहिनि, इहे दीन जा दुश्मन आहिनि। पोइ जेको इंसानु पिन खे सादात चवनि था या असीं मिणी कथा ऊचा आहियूं सैयद आहियूं, उन खे सम्झाईंदे मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चवंदा हुआ जे ऐं पिंड मथे फ़ख्रु कयो था अने माण्हुनि खे मामूली अने हल्का सम्झो था, नंढा सम्झो था। पर इन ॻाल्हि खे यादि रखो, अल्लाह ताला वटि कंहिं नसब जो, कंहिं ख़ानदान जो, कंहिं कुटुंब कबीले जो कोई एतबार न आहे। अल्लाह ताला मिणी इंसान खे आदम में जा पैदा कयईं, मिड़े इंसान आदम जी औलाद आई। ई जेको कबीला कुटुंब ने क़ौमूं अल्लाह बनाए, ई सिर्फ़ु अने सिर्फ़ु एतिरे लाइ करे जे माण्हू हिक ॿिए खे सुञणी सघे, तंहिंखां सवाइ ॿियो को पण अल्लाह ताला वटि एतबार न आहे। जीअं अल्लाह फरमाए
या अय्युहन्नासु इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफ़ू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाह अलीमुन ख़बीर। जे इंसानो असां मिणी इंसान के हिकिड़े मर्द मां अने हिकिड़ी औरत मां पैदा कया, पोइ आंजा अलॻि अलॻि कबीला न क़ौमूं बनाए छॾियूं जीअं हिक ॿिए खे सुञणी सघो। बेशक आम जा बहितरीनु इंसान वधारे इज़त वारो इंसान अल्लाह ताला वटि उहो आहे जेको वधारे अल्लाह खां द्रिजंदो वे, मुतक़ी वे, अल्लाह ताला इल्मु रखे वारो, ख़बर रखे वारो आहे। पोइ हदीस में आयो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ, अना सय्यदु वलद आदम वला फ़ख़्र, जे आउं आदम अलैहिस्सलाम जी जेतिरी पण औलाद आहे उन मिणी जो सरदार आहियां, पर इन ॻाल्हि मथे आउं फ़ख़्रु नथो कयां, यानी इहा वस्तु आउं तालीम जे तौर मथे ॾसियां थो, मूंखे इन मथे फ़ख़्रु न आहे। भई हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिन जी लख़्ते जिगर नूर नज़र फ़ातिमा तो ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे चयो हो, या फ़ातिमा तो बिन्त मुहम्मदिन सलीनी मा शीति मिन माली ला उगनी अनकी मिन अल्लाहि शैया। ऐं मुंहिंजी धीअ फ़ातिमा, तोखे दुनिया में जेकी खपे मूं वटां मङी ला, माल खपे, मिल्कत खपे, पैसो खपे, आउं तोखे ॾियां, पर इन ॻाल्हि खे यादि रख जे क़यामत जो ॾींहुं आउं तोखे कीअं पण कमु कीन अचींदुसि। यानी दुनिया जो माल खपे त ॾियां, पण क़यामत जो ॾींहुं तोखे जेको वस्तु बचाए सघंदी उहो तुंहिंजा अमल हूंदा। ईअं ॿई हदीसूं पण घणियूं हुयूं, घणियूं अहिड़ियूं आयतूं पण मौलवी अब्दुल पच्छमी रहमतुल्लाह अलैह माण्हू खे साम्हूं बयानु कंदा हुआ। अने पोइ चवंदा हुआ जे सैयद जेको रहिया इन माण्हूअ खे दुआ अने औलाद जो दिलासो ॾेई करे माण्हूअ तां माल लूटियो आहियूं। अने पोइ ईअं ज माण्हूअ सां ठगी पण कयूं था, जे माण्हूअ खे धिरजाईं पण था कि असांजी पिट लॻंदी ऐं बर्बादु थी वेंदा। पोइ माण्हूअ खे ईअं पण चवनि था कि जेको आंजा कुर्म कबीले वारा मरी विया आहिनि, असांजा माउ पीउ जेको आहे उन खे छोड़ाईंदा। ईअं इन जी ज़िंदगी जेको आहे ॿिए माण्हूअ जे माल मथे, पैसे मथे, ॿिए जी कमाई मथे हले पई, पंहिंजो रुपयो पण कमाई नथा अने ॿिए जी कमाई मथे हथु विझाए वेठा आहिनि। अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे बारे में त क़ुरान में आयो आहे जे नबी जेको हूंदा हुआ उहो माण्हूअ खे चवंदा हुआ, वमा असअलुकुम अलैहि मिन अजरिन इन अजरिय इल्ला अला रब्बिल आलमीन। जे दीन सिखाए मथे असीं वटां कीअं पण पैसो उजरत नथा गिनो, असीं फ्री में कमु कयूं था, असांखे अल्लाह ताला अजर ॾींदो। पर न्यारो हिन कारे कपिड़े पहिरें वारे खे ई सर मथे वॾियूं वॾियूं पगड़ियूं अने पटका पहिरे, तंहिंमें तस्बियूं लॻाए, कंध मथे तस्बियूं टंगे अने पोइ छुकार हणंदे माण्हूअ वटि अचनि था, माण्हूअ खे चवनि था असांजो फलाणो ॾाढो हो, तंहिं फलाणी जॻह मथे इहा करामत कई, फलाणे इंसान इहा करामत कई। पोइ असांजो ॾाढो हिकिड़े माण्हू वटि वियो, उन जा नज़रानो गिणे, नियाज़ गिणे ते उन माण्हू न ॾिने, असांजे ॾाॾे या असांजे पीउ उनखे बददुआ कयईं त उनजो मड़े माल बर्बादु थी वियो। असांजो ॾाढो हिकिड़े खेत्र में वियो, खेत्र वारे वटां थोरो धाई मङे, नज़रानो मङे, उन नज़रानो न ॾिनो, असांजे ॾाॾे ने पीउ उनखे बददुआ ॾिने, उनजो खेत सॼो बर्बादु थी वियो। अहिड़ियूं ज़ुल्म जूं ॻाल्हियूं आहिनि, इन ॻाल्हि खां तौबा कयो। मुस्लमान मड़े आंजा भाउ आहीं अने भाउ बनी करे रहो, माण्हुनि खे दिरजायो न, माण्हुनि खे बददुआऊं न ॾियो। ई मौलाना सैयद ऐं के सादात खे सम्झाईंदा हुआ। अने पोइ चवंदा हुआ ऐं चओ त असीं आल रसूल आहियूं। आल जो माना औलाद थिए थो, अने औलाद खां सवाइ ॿियो माना ताबेदार यानी मञे वारो थिए थो। जीअं त जेको पण इंसान पठान वे त भले, मुग़ल वे त भले, कंहिं पण क़ौम जो वे त भले, उहो मड़े अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आलम यानी ताबेदारे में शामिल है। जीअं अल्लाह ताला फरमाए व अग़रक़ना आल फ़िरऔन, कि असां फ़िरौन जे आल खे गरक करे छॾियो। फ़िरौन जी को औलाद न वई, पर अल्लाह ताला तंहिं हूंदे आल चई, यानी हिते आल जो मतिलबु ताबेदार, उहो माण्हू जेको फ़िरौन जी ताबेदारी कंदा हुआ, फ़िरौन खे मञंदा हुआ। त अॼु पण दुनिया में जेको इंसान अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि मञे थो, ताबेदारी करे थो, गमे इन क़ौम में जावे, गमे इन नस्ल में जावे, उहो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आलम में शामिल आहे। त ऐं पण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयो, ताबेदारी कयो, गमे इन क़ौम में जा हूंदा ऐं अल्लाह जे नबी जे आल में अने उम्मत में शामिल थी वेंदा। पोइ मौलाना अब्दुल पच्छमी रहमतुल्लाह अलैह जे सम्झाए मथे पूरे कच्छ में, बनीअ में, पच्छम में, सिंध में, लाड़ में तमामु सैयद जेको हुआ अने सादात जेको हुआ मौलाना जा दुश्मन थी विया। मौलाना खे तकलीफ़ ॾिनो, मौलाना खे घणियूं परेशानियूं पण ॾिनो। अने सादात ने पीर जेको हुआ उहो माण्हुनि खे चवंदा हुआ ही वाबी मौलवी है, बेअदब है, आले रसूल जो मुनकर है, इन जी ॻाल्हि न सुणो, अने जेतिरो थी सघे इन खां लवारो।
पोइ क़ौम जे सरदार के आगेवान के पटेल के वॾेरे के पण मौलवी अब्दुर्रहीम पचमी रहमतुल्लाह अलैह नसीहत करे सम्झायो जे ऐं ॻोठ जा मुल्क जा रईस आहियो सरदार आहियो वॾेरा आहियो पण ऐं मुल्क में फ़ैसिला पिण जे मन मुताबिक़ कयो था जीअं आंखे ठीकु लॻे अहिड़ा मन घड़त फ़ैसिला कयो था हिकिड़े माण्हू जा हक़ झटे अने ॿिए माण्हू खे ॾियो था ऐं रिश्वत जे मथे कमु कयो था अने कुटुंब कबीले खे क़ौम खे नियारे करे कमु कयो था नियारियो ख़बरदार सुणी लाहियो ऐं जेकॾहिं अहिड़ो मड़े फ़ैसिलो कंदा जे हक़ हिकिड़े माण्हू जो ॿिए खे ॾींदा त ऐं सम्झी लाहियो आंजे पेट में दोज़ख जी बाहि भरियो पिया मुल्क में अल्लाह ताला जे हुक्म जे मुताबिक़ फ़ैसिला कयो अने न कंदा त अल्लाह ताला अहिड़े इंसान जे बारे में फ़रमाए जेको इंसान अल्लाह जे फ़ैसिले अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ फ़ैसिला न कयईं उहो काफ़िर ऐं उहो ज़ालिम ऐं फ़ासिक़ कई अल्लाह जे नबी जी ॻाल्हि मञो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि मञो अल्लाह जी ॻाल्हि मञो अने ईमान वारे मोमिन जी ॻाल्हि मञो उन जे मुताबिक़ फ़ैसिला कयो ईअं मौलाना ॿियूं पण कई दलीलूं ॾेई करे मुल्क जे आगेवाने खे पटेले खे वॾेरे खे रईसे खे सरदारे खे सम्झाईंदा हुआ जे ऐं ग़रीब माण्हू जे मथे ज़ुल्म न कयो ग़रीब माण्हू जा जेको हक़ ई न खयो अलॻि अलॻि बहाना बनाए करे माण्हू खे लूटियो न हिक ॿिए जा हक़ जेको ऐं ॾियो हिक ॿिए जा हक़ ॿिए खे ऐं न पुॼायो बल्कि जंहिंजो जेको हक़ हुई उनखे ॾियो अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ फ़ैसिलो कयो पिन जे मन मुताबिक़ जेको फ़ैसिला न कयो तंहिंजे कारण शुरू में इन आगेवाने पटेल ऐं वॾेरे पण मौलाना जी मुखालिफ़त कई अने मौलाना मथे केस बनाया। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।